ब्रेकिंग न्यूज़ अवां खे कराची खणींदासीं। गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान पुलिस जो मुख़्तलिफ़ इलाक़नि में कारवायूं। हिकु हफ़्ते दौरान पुलिस ऐं ॾोहारनि में 23 मुक़ाबला थिया। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबलनि दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो, 33 ज़ख़्मी थिया आहिनि। 44 जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान 892 खां वधीक जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल जाबदारनि वटां लखे रुपयनि जी मंशियात हथ कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾेई रहिया आहियूं कराची खां। गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान पुलिस जो मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाइनि बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। हिकु हफ़्ते दौरान पुलिस ऐं ॾोहारनि में 23 मुक़ाबला थिया आहिनि, जिन में पुलिस मुक़ाबलनि दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। 33 ज़ख़्मियुनि खे 44 जाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान 892 खां वधीक जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। आगाह कयूं पिया गिरफ़्तार थियल जवाबदार वटां लखे रुपयनि जी मंशियात हथ कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। हिकु भेरो ॿीहर कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी लाइन ते मौजूद आहे। इसहाक, आगाह कजो। बिल्कुल फौजिया, कराची पुलिस पारां हिकु हफ़्ते जे दौरान जेके कामयाब कार्रवायूं आहिनि उहे जारी कयूं वयूं आहिनि, जॾहिं त पुलिस ऐं जवाबदारनि जे विच में जेको आहे 23 मुक़ाबला थिया आहिनि। मुक़ाबले दौरान हिकिड़ो जेको फोरू आहे उहो मारिजी वियो आहे ऐं 33 जेके आहिनि उहे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया आहिनि, जॾहिं त 44 जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त पुलिस पारां हिकु हफ़्ते जे दौरान जेको आहे 892 खां वधीक जेके जवाबदार उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त जवाबदारनि में जेको आहे मंशियात फरोश बि मुलविस आहिनि, जिन्हनि जे कब्ज़े मां 1 लख खां वधीक जेकी मंशियात आहे उहा हथ कई वई आहे। उन सां गॾोगॾु जेके स्ट्रीट क्रिमिनल आहिनि उन्हनि जो अंग बि 137 आहे, जिन्हनि जे कब्ज़े मां गैर क़ानूनी हथियार हथ कया विया आहिनि। जॾहिं त हिकु हफ़्ते जे दौरान टोटल जेको मोटरसाइकिलूं ऐं 4 जेके गाॾियूं आहिनि उहे बि जवाबदारनि जे कब्ज़े मां हथ कयूं वियूं, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि जे ख़िलाफ़ जांच जेको आहे पुलिस केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि खे ऑपरेशन पुलिस जांच पुलिस जे हवाले करे छॾियो आहे। जांच पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि खां वधीक जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। जी ठीकु आहे इसहाक, महिरबानी, उहा तफ़सील ॾिना।